मदईअ में सेप्को तरफ़ां अण ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरियुनि राबेल अब्बासी, सुमेर मेमण ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में सखर लाड़काणो मेन रोड बस स्टॉप ते धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जिते एहतिजाज कंदड़नि पारां सेप्को ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि चयो त मदईअ में वापडा वारनि शहरुनि सां अज़ाब कयो आहे। 20 कलाक लोड शेडिंग करे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं लोड शेडिंग ख़तमु न कई वई त एहतिजाज जो दाइरो वसीउ कयो वेंदो। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदई जी।